नाज़रीन, टंडो मिठा खान जो रहवासी कैंसर जहिड़ी मोज़ी मर्ज़ में वरतल आहे। संदसि चवणु आहे त इलाज लाइ घर जो अलॻि तलॻि विकिणी छॾियो आहे। हिन वस वारनि खे अपील कई आहे त संदसि इलाज लाइ मदद कई वञे। वधीक तफ़सील हयात ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। चोटियारियूं लॻ टंडो मिठा खान जो रहवासी ड्राइवर लधो भील कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला। हिन जा बचड़ा फाका कछी कटण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां संदसि अज़ीज़नि ऐं लधो भील अखियुनि मां नीर वहाईंदे धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब माण्हू आहियां, मुंहिंजा नंढा नंढा बच्चा आहिनि। मुंहिंजे बच्चनि ते थोरो रहम कयो। ॿियो को रहम कंदो त अलाह रहम कंदो। ऐं मुंहिंजो एतिरो आहे जेको पीपल्स पार्टी वारनि खे ॿियनि खे अर्ज़ु आहे त मुंहिंजा ग़रीब बच्चा आहिनि, उन्हनि जी मदद कई वञे थोरी घणी। मूंखां वधीक ॻाल्हायो कोन थो सघिजे, छाजे करे मुंहिंजो वात हले कोन थो कैंसर जे करे। ॾंद ॿिया टोटल आहिनि छणी, न को मानी खायो थो सघां न को ॿियो। सादिया मरी चवंदा असांजी भेण आहे, अधी आहे। असांजा वोटूं ईअं असांखे न ॾींदो त असांजा वोट असांखे जेरा हूंदासीं त मरी वियासीं, उहो ई छुटासीं। भई जेरा हूंदासीं वोट असांजा उहे असांखे आहिनि। जे मदद तव्हां कंदो तव्हांजी महिरबानी, न कंदो त तव्हांजी महिरबानी। सभिनी गाॾियूं हलाईंदो, हाणे वीचारो बेवस थी वियो आहे हिन बीमारी जे वजह लाइ। तव्हांखे अर्ज़ु आहे असांखे मदद कंदो। सादिया मरे खे वधे वधे असांजो अर्ज़ु आहे जो असांजे तक में आई आहे। मासूम छोकिरा आहिनि, गरीब मिसकिन पंहिंजो घर धोई अछो करे छॾियो। का शइ घर में कोन छॾी अथसि, न को माल छॾियो अथसि, न को सोन छॾियो। कखणा घर अॻे ई आहे, वरी मथां ई बीमारी लॻी आहे। गरीब मिसकिन ॾाढो परेशान आहे। ॾेर जो पुटु आहे, हिन जी मदद करियो। कोई ग़रीब आहे वीचारो, हीअ बीमारी वॾी आहे, इन जी को मदद करो बाबा। कैमरामैन एजाज़ शेर सां गॾु हयात ख़ासकेली धरती टीवी चोटियारियूं।